इनसाइट में फ्रंट ते बैक टू बैक डेवलपमेंट्स थियनि पियूं। अॼु बि कुझु डेवलपमेंट्स थियूं आहिनि जिन जो गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां अहीं ज़िक्र बि ॿुधो हूंदो, उन ते बहस बि हले पियो। इलेक्शन एक्ट में तरमीम मंज़ूर थी चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं था सिंध असैम्बली अंदरि, त उते पहिरीं जेका औरत ऑपोज़िशन लीडर आहे उहा अची चुकी आहे। उनखां सवाइ बि ॿियूं कुझु डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं अदालती फ्रंट ते, मुआशी फ्रंट ते, सियासी फ्रंट ते। पर अॼु असांजो जेको मौज़ू हूंदो उहो मुख़्तलिफ़ हूंदो। अॼु सियासी जेके मामला हलनि पिया उन्हनि ते गुफ़्तगू न थींदी, पर जेके अवामी मामला आहिनि अॼु उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं। अॼु ज़िक्र कंदासीं नाज़रीन सिंध समेत समूरे मुल्क अंदरि जेके बरसातूं हलंदड़ आहिनि, चौमासे जी बरसातुनि जो हीउ सिलसिलो गुज़िरियल केतिरे ई ॾींहंनि खां वक़्फ़े सां हलंदड़ आहे। सिंध जो जेकर ज़िक्र कयूं था त गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वक़्फ़े सां किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसाति जो सिलसिलो ही जारी आहे। हिकु पासे इन्हनि बरसातुनि जिते गर्मी जे ज़ोर खे टोड़ियो आहे, त ॿिए पासे आवाम जे लाइ मसइलनि ऐं ॾुखियाईनि में वाध कई आहे। ऐं ज़ाहिर आहे जेके कम वक़्त ते नथा थियनि, जेके करणा हुजनि था लाॻापियल इदारनि खे, हुकूमतुनि खे, उनजो नतीजो इहो असीं हर भेरे ॾिसंदा आहियूं त उहे उन्हनि मामलनि जे करे अवाम खे तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। त इन भेरे बि सूरत हाल जॾहिं चौमासे जी बरसातुनि जो आगाज़ थियो आहे त कुझु अहिड़ी नज़र अचे पई, पर हिन भेरे जेका सूरत हाल आहे उनखे साम्हूं रखंदे हुकूमत खोड़ सारियूं दावाऊं बि कयूं आहिनि ऐं इहो बि ॼाणायो आहे त जेको 2022 वारो वक़्तु हो उहो तमामु घणो मुख़्तलिफ़ हो ऐं अनप्रिडिक्टेबल हो। ऐं असीं जेका सूरत हाल ॾिठी इन खां अॻु उनजो मिसाल तमामु घटि थो मिले। तमामु तेज़ीअ सां उहो क्लाइमेट चेंज असांखे नज़र आयो ऐं खोड़ सारियूं तब्दीलियूं नज़र आयूं। पर हिन भेरे सूरत हाल कुझु बहितर रहंदी। असीं जेको पोस्ट मॉनसून स्टडी आहे उहा बि कई आहे, रिसर्च बि कई आहे ऐं उनखे साम्हूं रखंदे कुझु कंटिंजेंसी प्लान बि तयारु कया विया आहिनि त कहिड़े रीति असांखे अॻियां वधिणो आहे ऐं कुझु एस्टिमेट बि लॻायो वियो आहे त सूरत हाल छा थी सघे थी। त जेको मौज़ू जेको हूंदो नाज़रीन सिंध समेत समूरे मुल्क में बरसातूं, इम्कानी ॿोॾि ऐं असां केतिरा तयारु आहियूं उनजे लाइ, असांजी केतिरी तयारी आहे, इन ते असीं ॻाल्हाईंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। एक्सपर्ट पैनल में नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहे मज़हर अली शाह साहब आहिनि, पाण सां अॻूणा चेयरमैन रहिया आहिनि, तमामु एक्सपर्ट आहिनि, गहरी नज़र आहे उन्हनि जी समूरनि मामलनि ते। वीडियो लिंक ते मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन ख़ालिद हैदर मेमून साहब आहिनि, अॻूणा ऑफिस जे सेक्रेटरी रहिया आहिनि, माहिर आहिनि इन्हनि सब्जेक्ट जा। नसीर मेमून साहब आहिनि, उहे बि मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि, पॉलिटिकल सोशल एनालिस्ट आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं उनखां सवाइ नाज़रीन कुझु देरि में DGPDM में सिंध सलमान शाह साहब असांखे जॉइन कंदा। उन्हनि खां पिणु पुछंदासीं त तयारियुनि जी छा सूरत हाल आहे। मूंखे इन शइ जी बि सुध आहे त नाज़रीन जेको गुज़िरियल साल जेका तबाही थी ख़ासि करे सिंध ऐं बलूचिस्तान अंदरि, अञा ताईं उहो बहाली वारो कमु मुकमल न थी सघियो आहे ऐं हीअ सूरत हाल असांजे आॾो आहे त कहिड़ी रीति असीं अॻियां वधूं पिया, असांजी तयारी केतिरी आहे इन्हनि शयुनि जे आॾो, उन ते तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। सभिनी महिमाननि खे भलीकार ऐं सभिनी महिमाननि जी इजाज़त सां नसीर साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। अमी मुसलसल लिखंदा बि अचो पिया इन टॉपिक्स ते ऐं ॾिसो बि पिया बहाली खां वेंदे जेका हींअर असांजे साम्हूं सूरत हाल आहे, जेतोणीकि जेका सूरत हाल नज़र अचे पई ऐं जेको एस्टिमेट लॻायो पियो वञे PDMA पारां या NDMA पारां, उन में ॼाणायो पियो वञे त ही मिड लेवल जी ॿोॾि थी सघे थी, मीडियम ॿोॾि थी सघे थी ऐं उनखां सवाइ बरसातुनि जे हवाले सां बि ॿुधायो पियो वञे त सूरत हाल बहितर आहे। असीं उन जेका सूरत हाल थींदी उनजे अगेंस्ट असांजी तयारी मुकमल आहे, असां बहितर तयारी कई आहे। कीअं ॾिसो पिया अवां सूरत हाल खे ऐं ख़ासि करे जॾहिं हीअ सूरत हाल उन कॉन्टेक्स्ट में असीं ॾिसूं था त अञा ताईं 2022 वारी बहाली वारी जेका तबाही हुई उनजी बहाली वारो कमु मुकमल न थियो आहे ऐं हींअर चौमासे जूं बरसातूं असांजे मथां आहिनि। छा चवंदो आहे? महिरबानी। हाणे हिन साल जेका चौमासे जे बारे में अॻकथी आहे, इवन रीजनल आउटलुक या नेशनल आउटलुक में, उन में त विचोले सतह जी मींहं या बारिशुनि उनजी अॻकथी कयल आहे ऐं उनमें गुज़िरियल साल जो शदीद बारिशुनि जो अॻकथी त कान्हे। अॻकथी हिकिड़ी शइ आहे, क्लाइमेट चेंज जे हिन माहौल में केतिरियूं शयूं जेके असां हिन स्टेज ते अॻकथी थिए थी, आख़िरी लम्हनि ते मौसम हुनखे डॉज बि ॾेई थी वञे। सो उसूली तौरु जेका तयारी आहे उहा बदतरीन सूरत हाल जे हिसाब सां ई करणु घुरिजे। हाणे अचूं था हींअर ताईं जी सूरत हाल, असांजा तमामु मौज़ूद सीनियर ऑफिशियल्स हिते इरिगेशन डिपार्टमेंट जा मौजूदु आहिनि, उहे मूंखां वधीक बहितर रहनुमाई कंदा। पर जेका डेटा अॼोके ॾींहं ताईं जी मां डेली डेटा खे फॉलोअप करियां पियो, लॻभॻि अॼु गुडू 3 लख ताईं पहुतो आहे ऐं
जेका प्रिडिक्शन आहे त शायदि हिन महीने जे आख़िर ताईं किथे 4 साढा 4 ताईं वञी गुडू बीहंदो, जेका विचोले दर्जे जी बल्कि 5 खां टपंदी पोइ तव्हां हुनखे वॾी ॿोॾि बि चई सघो। हाणे हींअर ताईं जी सूरत हाल जे हिसाब सां अहिड़ी का चऊं त दरियाई ॿोॾि में का ख़ौफ़नाक सूरत हाल कान्हे। मूं कल्ह टियों ॾींहं खां कुझु ॿुधो, कुझु दोस्तनि मूंखे मैसेज कया त कुझु एक्सपर्ट्स जो ख़्यालु आहे त हिन साल सुपर फ्लड पई अचे। मां एतिरो वॾो माहिर त न आहियां, पर मुंहिंजी नाक़िस सम्झ मूजिबि हींअर ताईं जी प्रिडिक्शन में सुपर फ्लड वारी ख़ौफ़नाक सूरत हाल अञा त नज़र कान थी अचे। पर हाणे अॻियां अगस्त सॼो पियो आहे। 2010 जी ॿोॾि बि अगस्त जे पहिरें हफ़्ते खां पोइ आई हुई। उन वक़्तु बि सिंधूअ में 7 लख जे लॻभॻि अॻ थी वई पाणीअ जी अचण जी क्यूसेक्स जी। पोइ उन खां पोइ सलमान रेंज में शदीद मींहं पिया ऐं पोइ असां जेका सूरत हाल ॾिठी त उहा बिल्कुलु अनप्रिडिक्टेबल हुई। गुज़िरियल साल दरियाई ॿोॾि त कान आई, पर जेको बलोचिस्तान जो पाणी आयो उन जे नतीजे में जेका ॿोॾि आई, जंहिंखे प्लूवियल फ्लड चइजे थो, उन तबाही मचाई। पर गुज़िरियल साल असांजो दरियाई वहिकरा सेफली पास थिया आहे। सो हींअर ताईं ऐं स्कर्दू में टेम्परेचर घटिजे पियो, 20 ऐं 22 जे विच ते किथे आसपास में हले पियो, तंहिंजे करे फ़िलहाल त का उते वॾी हैवी मेल्टिंग बि कान थी नज़र अचे। पर जेको लानीना इफेक्ट आहे उन में अॻकथी आहे त टेम्परेचर वधी सघे थो। सो अगस्त में 2-3 शयूं ॾिसणियूं पवंदियूं। हिकिड़ो त अपर कंट्री में अप कंट्री में टेम्परेचर्स कीअं था रहनि, स्कर्दू ते मेल्टिंग कीअं थी थिए। ॿियो इंडिया मां फ्लोस केतिरा था अचनि। हींअर ताईं गैर मामूली फ्लोस न आया आहिनि, पर ज़ाहिर लख सवा लख पाणी इंडिया मां एंटर थियो आहे। टियों असांखे कीर्तन सलमान रेंज ते नज़र रखणी पवंदी अगस्त में, त उते रेनफॉल जो पैटर्न छा थो रहे, छो त डायरेक्ट सिंध खे हेठि थो करे डेरा गाज़ी खान खां, ऐं ॿियो जेको शहदादकोट खां एंटर थिए थो पाणी। सो एज़ ऑफ नाउ दरियाई ॿोॾि जहिड़ी सूरत हाल त मूंखे नज़र कान थी अचे। पर मां वरी बि हिते हिकिड़ो कैवेट रखणु चाहींदुसि त ही हिन स्टेज जी सिचुएशन आहे। असांखे अगस्त लास्ट ईयर सेकेंड हाफ अगस्त में सभु कुझु थियो, ॿिए अध में थियो, तो ही सभु कुझु डिस्कशन ऐं तजियो अॼोके डेटा ऐं हिन सूरत हाल जो आहे। अञा अगस्त खे असांखे ॾिसणो पवंदो ऐं रोज़ाना जो बुनियाद ते या 6-7 ॾींहं हुनखे रिव्यू करणो पवंदो डेटा खे, त हुनजो पैटर्न सम्झिजे। पर मां आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजो ट्रेंड क्लोज़ कयां त ही जेका हींअर तव्हां शहरनि में जेका असां वटि ॿोॾि आहे, गुज़िरियल साल बि शहरनि जी जेका ॿोॾि हुई, उहो सभ खां वॾो मसइलो असांजे शहरनि जे निकाल जो निज़ाम बिल्कुलु आहे ई कोन। स्ट्रॉम वाटर ट्रेन्स त आहिनि ई कोन। असांजो ऑर्डिनरी जेके सैनिटेशन जूं ट्रेन्स आहिनि उहे आमदीअ में पाणी न खणिजूं त कंहिं बि ज़िले हेडक्वाटर जे रुगो मेन रोड खां थोरो अंदरि थियो रुगो गंदे पाणीअ जा तलाउ हूंदा आहिनि। सिंध जो सैनिटेशन सिस्टम, म्यूनिसिपल सर्विस जो सिस्टम कंप्लीटली कोलैप्स थियल आहे अनफॉर्चुनेटली। उन जे करे जन नॉर्मल हालतुनि में घरनि जो सैनिटेशन जो पाणी जेको सिस्टम नथो चिके, उनजी मेंटेनेंस कान्हे। त उते मूंखे ॿुधायो त मींहं जो हेॾो सारो जेकर पाणी मथां ईंदो, हेॾो तेज़ शावर ईंदा, त उहो सिस्टम त कोलैप्स थींदो, उहो त न चिके सघंदो। कल्ह की ॻाल्हि कयां, जेका अख़बार में रिपोर्ट थी आहे त हैदराबाद जो मेयर कल्ह दौरे ते निकितो त हुनखे ख़बर पई त पंपिंग स्टेशन या मोटर्स कमु न पिया कनि। इहा ई सूरत हाल अॻे साल हुई, पंपिंग स्टेशन कमु न पिया कनि। तो जेकर असांजो ड्रेनेज ऐं पंपिंग जो सिस्टम कमु न कंदो त अर्बन फ्लडिंग ईअं ई थींदी। तव्हांजा शहर थोरे वसकारे ते ॿुधा पिया हूंदा ऐं अॻियां ॾिसणो पए त मींहं जो पैटर्न छा थो रहे, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ठीकु, नसीर साहिबु इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा। मज़हरी शाह साहिबु अवां वटि ईंदसि। ऐं जीअं नसीर साहिबु फरमायो त जेके फोरकास्ट हिन वक़्तु ताईं या जेके एस्टिमेट या जेका मौजूदा सूरत हाल आहे उनखे साम्हूं रखंदे बि पर क्लाइमेट चेंज ते असीं रिलाए नथा करे सघूं ऐं बैक टू बैक जेके तब्दीलियूं ऐं मामला थियनि पिया, असांखे जेका तयारी करणी पवंदी उहा बदतरीन सूरत हाल जी तयारी करणी पवंदी। हिन वक़्तु जेका तयारी आहे ऐं ख़ासि करे गुज़िरियल साल खां वठी हींअर ताईं बहाली जो कमु बि थियो आहे ऐं अञा थियणो बि आहे। हीअं कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे ऐं कीअं ॾिसो पिया त तयारी असांजी छा हुअणु घुरिजे हिन सूरत हाल में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अर्ज़ी आहे त मुंहिंजे नज़र में त का बि अहिड़ी जेके अॻे साल नुक़सान जेके घणा थिया हुआ उन जी थोरी मरमत थी आहे, पर उनखे रिहेबिलिटेट या उनखे सेफ कंडीशंस में अञा ताईं न कयो वियो आहे। शायदि उन्हनि खे अञा बजेट बि कान मिली आहे ऐं उहे कम शुरू बि कोन थिया आहिनि। मुंहिंजे नज़र में बंद अॻे साल मींहं जे करे वीक थिया हुआ। हाणे हिन मींहं बि उनखे घणो नुक़सानु पहुचायो हूंदो ऐं बंद उमेदु आहे त उन्हनि जेके बंदनि ते घारा रेन घारा पिया आहिनि उहे ठीकु कया हूंदनि, उन्हनि खे मज़बूत कयो हूंदो। छाकाणि त मुंहिंजे नज़र में त इहे शयूं जेके आहिनि बंदनि ते जेके बंदनि जी कंडीशन आहे
उहा उमेद त इरिगेशन वारनि ठीकु कई हूंदी। बाक़ी अचूं था पाणीअ ते, त पाणी असां वटि ख़ुशकिस्मती आहे जो पहिरियों असांखे पाणी आयो हिंदुस्तान खां सतलज ऐं रावीअ में, ऐं उहो उन्हनि गॾु न मोकिलियो। हुननि 1,70,000 मोकिलियो, वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ लख मोकिलियो, पोइ 50 मोकिलियो, अॼु 70-80,000 मोकिलनि पिया। त इहो 10-15 ॾींहंनि खां वठी हुननि पाणी मोकिलियो आहे, जेको रावी ऐं सतलज नदीअ जे पेट में माण्हुनि खे ॿोड़ींदो अचे पियो। छाकाणि जो उहा नदी सॼी पूरजी वई आहे, या एनक्रोचमेंट थी वई आहे, या हुन आबादी थी वई आहे। तंहिं करे उहो पाणी उते फैलिजे पियो, पुॼे पियो मुल्क ऐं अचे पियो। उन में इहा हक़ीक़त आहे त उन्हनि खे तकलीफ़ थी हूंदी, नुक़सानु थियो हूंदो, पर उन सां सॼो हुननि जो जेको अंडरग्राउंड रिचार्ज थींदो, पाणी सुठो थींदो, माण्हुनि जूं ज़मीनूं वरी भली थियूं, वरी 3-4 साल माण्हू आराम में ईंदा, ख़ुशियुनि में रहंदा। ऐं पाणी जेको उतां हलियो आहे, सो अॼु बि अचे ॿुधायो त सलेमान की हेड वार जेको आहे उन ते 88,000 क्यूसेक्स पाणी अचे पियो हेठि। ऐं उन खां पोइ जेको बैराज आहे उहो आहे इस्लाम, उन ते 38,000 पहुतो आहे इहो 8-10 ॾींहंनि में। त पंजनत ते इहो थोरो थोरो करे ॿोड़ींदो, शायदि 2-3 ॾींहंनि में कुझु 10-15-20-40 हज़ारनि ताईं इहो पाणी ईंदो ऐं इहो कंटिन्यूअस उन ते हलंदो। अहिड़ी तरह सां मराला में पाणी उते बि जेको अचे पियो उहो बि लखो 1.5 लख वरी 50,000 लॻी थो, जेको हुननि ईअं कोन मोकिलियो आहे जे अॻे मोकिलींदा 7,000 7 लख 8 लख, हीउ 1.25 लख, ऐं उहो कंटिन्यूअस 8-10 खां अचे पियो। अॼु टिमूं ते लख खां मथे पाणी आहे, कल्ह खां लख मथे पाणी हो। वरी अचूं असां सिंधू नदीअ ते बि 4 लखनि जे लॻभॻि पाणी चश्मा वटि पहुतो आहे, ऐं एतिरो पाणी मथां 8 ॾींहंनि में ईंदो। त मां सम्झां थो इहो मिलाए 4 ऐं 5 जे विच ते गुटो ते असांखे हफ़्ते खनि जे अंदरि पहुचणु खपे। ऐं उन जी जेका वरी ड्यूरेशन थींदी उहा 10-12 ॾींहं थी सघे थी। हाणे इहो पाणी एतिरो घणो कोन्हे, पर जीअं मां चयो त बंदनि जी पोज़ीशन मज़बूत अहिड़ी कान हूंदी, ऐं माण्हू बि हिन वक़्तु हर डिपार्टमेंट में एॾी इफिशियंसी कान्हे। इन करे ख़ुदा करे इहो पाणी आराम सां वञे, छाकाणि जो मूंखे इहो पाणी ॼण त हाई फ्लड जे मुक़ाबले जो लॻे थो। जेकॾहिं डिपार्टमेंट मुर्सी कई, ऐं मां अञा चवंदुसि त माण्हुनि खे त रुॻो डिपार्टमेंट ते न भाड़ियो, जॾहिं बि वॾा मींहं ॿोॾूं या ज़िलज़िला ईंदा आहिनि त माण्हुनि खे निकिरी अचे उनजी हुकूमत जी मदद करणु घुरिजे, न त पोइ कुझु कोन थींदो। जीअं अॻे साल सॼो मुल्क ॿुॾी वियो ऐं असां माण्हू रुॻो ताहूं कंदा रहियासीं। असांखे जेकॾहिं उन वक़्तु गॾिजी उन्हनि सां कमु करिणो आहे त शायदि काफ़ी बचाव थी सघे हा। हिन वक़्तु मां इहो ई चवंदुसि त पाणी त 5 लख ऐं 4 लखनि जे विच ते 10-15 ॾींहं हलंदो, ऐं इहो शायदि 15 अगस्त ताईं हले। पर रहियो सुवाल त हीअ हुकूमत बि वेंदी हली, तंहिं करे मां घणो ज़ोर ॾींदुसि जेके लोकल गवर्नमेंट जा चेयरमैन आहिनि हर ज़िले जा, उहे माण्हू हथु करे उन जो बंदो ॾिसनि त कीअं बंद मज़बूत आहिनि, उन्हनि ते केतिरा माण्हू आणणु घुरिजनि ऐं उन ते राति ॾींहं पेट्रोलिंग थियणु घुरिजे। ऐं सिंध में मींहुं जेको हिन वक़्तु पियो आहे उहो बि तमामु काफ़ी पियो आहे, ॾाढी तबाही आंदी अथई ऐं फ़सुल खे नुक़सानु थियो आहे। बाक़ी रहियो सुवाल जेका साईं ॻाल्हि कई त सुपर फ्लड जी जेका अॻकथी कई वई, उहा अॻकथी इन करे कई वेंदी आहे जो जीअं मूं ॿुधायो त जेकॾहिं इहो साॻियो ई पाणी सतलज वारो गॾु करे मोकिलिणो आहे त 6-7 लख पाणी थी वञे हा। जेकॾहिं मराला में माना चनाब में मोकिलिणो आहे त उहो जेकॾहिं गॾु करे 10 ॾींहंनि जो जे कंदासीं हिसाब, त उहे बि 5-6 लख पाणी उहो बि गॾु करे मोकिले सघे पिया। अहिड़े नमूने सां इंडस में एतिरो मींहुं मथे कोन पियो जेको प्रिडिक्शन कई वई हुई त क्लाउड बरस्ट थींदा ऐं तमामु घणो मींहुं पवंदो। जे उते 5-6 लख मींहुं पए हा त वाक़ई असां वटि सुपर फ्लड अचे हा। पर अलाह जी महिरबानी सां 3 पासनि खां असांखे अहिड़ी का शइ नज़र कान आई आहे। ऐं उन सां गॾु अञा ताईं असांजे डैमनि में पाणी में गुंजाइश आहे। 3 मिलियन एकड़ फुट पाणी अञा उन्हनि में
स्टोर करे सघिजे थो। माना त जेकॾहिं अञा बि अॻिते अगस्त में को घणो मींहुं पियो त उनखे लाइ गुंजाइश आहे। उन खां वधीक अञा माण्हू ॾिजी विया आहिनि त अगस्त में मथां अचे। मां नथो सम्झां अगस्त में बि अमूनी रहंदो, छाकाणि जो कंटिन्यूअस हुजे हा त पोइ उहो ॾुखियो। हीउ पाणी जेकॾहिं असांजो 4-5 लख आराम सां निकिरी वियो त पोइ उन खां पोइ जेके 7 लख आयो 1-2 ॾींहं त उहो इन जे मुक़ाबले में कुझु बि कोन हूंदो। ठीकु शाह साहिब, इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। ख़ालिद साहिब, अवां छा एड कंदो हुन में जेका ॻाल्हि जीअं शाह साहिब ॿुधायो त जेकॾहिं हीअ जेके कुझु ॾींहं आहिनि ज़ाहिर हीउ पाणी जेको आहे एॾो वॾो पाणी कोन्हे, पर हाणे डिपेंड थो करे त हिकु जेका असांजी बंदनि जी पोज़ीशन आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जी कारकर्दगी ऐं उन्हनि इहा बि सलाह ॾिनी आहे त रुॻो जेको आवाम आहे रुॻो इदारनि ते न भाड़े ऐं पाण बि जेतिरो थी सघे हू अॻियां अचनि, पंहिंजी मदद बि कनि अने सूरत हाल में हथु वंडाइनि। अवी छा चवंदो सूरत हाल, असांजी तयारी इम्कानी जेका सूरत हाल ठहणु वञे पई, असीं किथे स्टैंड था कयूं? महिरबानी मैडम, मुझे आवाज़ अचे थो? बिल्कुलु अचे पियो ख़ालिद साहब। जी जी ख़ालिद साहब अचे पियो, मुंहिंजो आवाज़ कंटिन्यू कजो। जी 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 जीअं साईं नसीर साहब चयो, साईं मज़हली शाह चयो, हाणे मां हुनखे रिपीटेशन नथो कयां, पर प्रिसाइज़ली असांजी सिंध जेका 3 साइड्स खां आहे। हिकिड़ो इंडस रिवर आहे, हिल टॉरेंट्स आहिनि जेके बलूचिस्तान ऐं सिंध जा, ऐं ॿियो वरी जेको आहे रेन स्टॉर्म वाटर आहे लेफ्ट पॉकेट जो। हाणे इहे टई जेके आहिनि असांजा थ्रेड्स आहिनि। हाणे असां पहिरीं इंडस रिवर जी अचूं था। इंडस रिवर में हिन वक़्तु जो पोज़ीशन आहे अॻिते 10-12 लाइ अल्हम्दुलिल्लाह सही आहे, माना मीडियम टू हाई चई सघूं था पाण, 5 खां 6 थी सघे थो, अॼु मीडियम फ्लड थी वई आहे। पर मुंहिंजो चवण मक़सदु इहो आहे जेको मां ज़ोर थो कयां, मां साईं मज़हर शाह सां इन ॻाल्हि ते एग्री कोन कंदुसि, इन सब्जेक्ट ते माफ़ी घुरंदे। असांजा जेके बंद आहिनि, जॾहिं रिवर असांजे सिंध में दाख़िल थिए थी त उहा रिज ते वहे थी, माना किथे जेके ढोरा ज़मीनूं हेठि आहिनि त 80 फुट बि क्रॉस हेठि थिए थो जॾहिं फ्लड लेवल वधंदियूं आहिनि। ऐं वॾी फ्लड जी ॻाल्हि करियां, पर हाई फ्लड ते बि एक्रॉस हेठि 40 फुट 50 फुट 30 फुट थिए थो, ऐं असांजा बंद मिटी जा ठहियल आहिनि। नंबर ॿी ॻाल्हि जेका ज़ोर आहे असांजी इंक्रोचमेंट फ्लड प्लेन जी ख़तरनाक आहे। जेको 15 मील जो फ्लड प्लेन आहे हिन 3 मीलनि में आहे, 4 मीलनि में आहे, थ्रू आउट गुडू बैराज टू कोटड़ी बैराज। सो इन ॻाल्हि जे करे जेको इहो 5 लख पाणी आहे सो ख़तरनाक पाणी आहे। इन खे असां लाइट न वठूं। हर फुट जेको आहे जिते एक्रॉस हेड आहे, जिते रिवर मथे आहे, उहो इंजीनियर खे ॾिसणो आहे त भई केतिरो एक्रॉस हेड आहे। असां जॾहिं अॻे हूंदासीं असांखे सभु हर माइल जा फरलांग जा एक्रॉस हेड हूंदा। एक्रॉस हेड माना बाबा हिते इहा लेवल आहे त ज़मीन जी लेवल केतिरी आहे ऐं हिन जो एक्रॉस हेड छा आहे, उनखे असां वल्नरेबल चवंदा आहियूं। त का रूण इलाइक़े जो 9 महीना बंदि सुके थो, का रेट होल थी वियो त उन ते जेको आहे रूण पइजी वई त इन हाइट ते बंद खे संभालणु ॾाढो ॾुखियो आहे। सो मुंहिंजो चवणु इहो आहे त प्रिपेयर्डनेस तव्हांजी जीअं फ़ौजी जेके आहिनि ड्राइनेस में कंदा आहिनि, जहाज़ उॾाईंदा आहिनि, विढ़ंदा आहिनि वञी बियाबान में। मां 2-3 टॉक शोज़ में ऐं पंहिंजे फेसबुक ते रिपीटली चवां थो त रिहर्सल कयो। छा इंजीनियरशिप थियो आहे, छा बेलदार जेको आहे, मां बेलदार जी ॻाल्हि थो कयां, जेको पेट्रोलिंग जो मुख्य माण्हू आहे, जेको आहे पॉलिटिकली आहे त उहो माण्हू ते पोस्टेड आहे या कोन्हे। अॻे असां लोकल माण्हू खे कंदासीं, उहो मरंदो ऐं रिटायर कंदो न, पुट ई कंदासीं, छो उनखे ख़बर हूंदी बंद जी। हाणे इहे सभु ॿाहिरि जा माण्हू आहिनि जेके घोस्ट आहिनि, कोन आहिनि। सो न को बंदनि ते को माण्हू हूंदो, न को इंजीनियर शिफ्ट थियो हूंदो। वरी असांजो ॻाल्हि था कयूं 4-5 लख पाणी आहे, बाबा कुझु पाणी कोन्हे त अलहमदिल्ला हर को सुम्ही रहंदो, ईअं न आहे। बिल्कुलु जेको आहे हिन सिंध प्रोविंस जेको आहे का बि कैटास्ट्रॉफी, को बि नुक़सानु बर्दाश्त करण तयारु कोन्हे। इरिगेशन डिपार्टमेंट खे बिल्कुलु सख़्तीअ सां पेश थियणो आहे। CM खे CM साहब खे कंदुसि, ख़ुदा जे वास्ते हिन ड्राइनेस में हिन नंढी फ्लड ते वञी करे जेको आहे मक़सदु पेट्रोलिंग करे चेक करे त बंदोबस्तु पूरा आहिनि, कनि पिया न पिया कनि। छो जो क्लाइमेट चेंज आहे। इंडिया केॾीमहिल इंडिया जा जेके डैम्स आहिनि तक़रीबन 90% भरिजी चुका आहिनि। तरबेला जेको तक़रीबन 85 to 90% भरिजी चुको आहे। इहो पाणी जेको ईंदो पियो आख़िर प्लस पाणी जेको आहे सिंध ॾे ईंदो, टोटल पाणी सिंध ॾे अचिणो आहे। इन ॻाल्हि जे करे इरिगेशन डिपार्टमेंट इहो थियोरिटिकल जेको मॉडल था ठाहिनि या जेका स्टेटमेंट था कनि, प्रिडिक्ट था कनि, आउं इन सां एग्री कोन थो कयां। सरज़मीन ते वञो, वञी महिरबानी करे राति जो उते जागो, पेट्रोलिंग कयो, माण्हुनि खे सुजाॻ कयो, पंहिंजा बंदोबस्तु सही रखो। हाणे हिकिड़ो त थी वियो इहा रिवर जो जेको आहे,
ठीकु। वरी मां अचां थो जेको हिल टॉरेंस ते जीअं साईं चयो, साईं मज़र शाह चयो, AFP बंदि जेको मेन बंदि आहे, जंहिंखे संभालणो आहे, अॼु ॾींहुं ताईं बदकिस्मत आहे AFP बंदि जी ख़बर न आहे त AFP बंदि कमज़ोर छो आहे। ॿिनि ॻाल्हियुनि जे करे कमज़ोर आहे। हिकिड़ो त हुनजी मिटी जेका नॉन कोहेसिव आहे, नॉन कोहेसिव माना न मिटी आहे न वारी आहे, हिकिड़ी कमज़ोर यानी हिकिड़ी यानी बॉडी जो ठहियल आहे मटीरियल जो, इन ॻाल्हि जे करे थोड़ी लीक पए थी या थोड़ो क्रेक पए थो त ब्रिज पंहिंजी थी वञे। नंबर 2 सोल्यूशंस कोन था जेको बंदि कनि, हिनखे ख़बर न आहे असां इंजीनियर्स खे त सोल्यूशंस कीअं बंदि कबा आहे, छो जो मेन जेका रीज़न आहे जेका ब्रिज जी यानी सोल्यूशंस आहिनि। सो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इहो आहे छा टियों वरी अचूं था पाण वरी लेफ्ट पॉकेट ते, छा नेचुरल ड्रेनेज रूट जीअं साईं नसीर साहिबु चयो, छा नेचुरल ड्रेनेज रूट शहरनि जा या ॿहिराणियुनि जा छा यानी क्लियर कया अथनि न कोन कया अथनि, छा LBOD जेको हुन नेचुरल ड्रेनेज रूट्स खे ब्लॉक थो करे ॿिनि जायुनि ते ढोरो पुराण खे जेको आहे रोकियो वेठो आहे, त छा उहे हुन जा जेके अंडर साइफन ठाहिया अथनि, कंप्लीट कया अथनि, मां सम्झो कोन ठाहिया अथनि। सो मुंहिंजो चवणु मक़सदु इहा प्रिपेयर तयारी कान्हे। सो इन ॻाल्हि जे करे मां इरिगेशन डिपार्टमेंट खे पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे चवंदुसि ख़ुदा जे वास्ते तव्हां बिल्कुलु इन पाणीअ खे 10 लख पाणी सम्झो, छा थो तव्हांजो, तव्हां तयारी कयो, तव्हां बंधनि ते रहो। तो इहो जेसिताईं असांजो मिनिस्टर इरिगेशन, असांजो सेक्रेटरी इरिगेशन माशाल्लाह हींअर तमामु बहितरीनु सेक्रेटरी इरिगेशन आयो आहे, होशियारु आहे, नौजवान आहे, ऐं उनखे बर्स कंदुसि त पाण पेट्रोल वञे ऐं पंहिंजो बंधन जी ॿई साइडूं ॾिसे, इंजीनियर साइड ते आहिनि या न आहिनि, AC आहिनि या न आहिनि, बेलदार, दारोगा, सर्वेयर, SDR आहिनि या न आहिनि, गांडियूं ठहियूं न ठहियूं आहिनि, मशीनरी आहे न आहे, इहा हिकिड़ी चेक लिस्ट आहे एज़ पर बंद मैन्यूअल तव्हांखे करणी आहे। जो तव्हां पोइ अरबे रुपए जो नुक़सानु सहो, माण्हुनि खे तबाह कयो, तंहिंखां बहितर पहिरीं थोरो बंदोबस्तु करे छॾियो। सो मुंहिंजो अर्ज़ु सिंध गवर्नमेंट खे वरी अर्ज़ु हूंदो त टिनी साइड्स खे प्रॉपर वे में लुक आफ्टर करे ईअं स्टेटमेंट ॾियणु त असां प्रिडिक्ट कयो आहे, असां थियोरिटिकल मॉडल ठाहिया आहिनि। इहे ॻाल्हियूं इहे यानी कंप्यूटर ताईं सही आहिनि, पर सरज़मीन ते सही नथियूं लॻनि। सरज़मीन ते सही नथियूं लॻनि। ख़ालिद साहिबु तमामु अहम ॻाल्हियूं आहे, इहे ॻाल्हियूं असीं अॻियां बि रखंदासीं। मूंखे हिन वक़्तु प्रोग्राम में DG PDM सिंध सलमान शाह साहब जॉइन किया है। शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सलमान साहब, नसीर मेमन साहब, मज़र अली शाह साहब, ख़ालिद अदर मेमन साहब भी मूंसां गॾु प्रोग्राम में शरीक आहिनि। हिन ते गुफ्तगू हले पई त जेतोणीकि हिन वक़्तु जेके फोरकास्ट एस्टिमेट कया पिया वञनि पाणीअ जे हवाले खां, ॿुधायो पियो वञे त को मीडियम लेवल जी फ्लड थी सघे थी ऐं बरसातुनि जे हवाले सां बि ॼाणायो पियो वञे त जेका सूरत हाल हूंदी कुझु पोइ गुज़िरियल साल जी भेट में त तमामु बहितर रहण जो इम्कानु आहे, पर उन हूंदे बि असांखे जेका तयारी करणी पवंदी उहा बदतरीन सूरत हाल जी करणी पवंदी, छाकाणि त क्लाइमेट चेंज जी हक़ीक़त असांजे आॾो मौजूदु आहे। हीअ समूरी सूरत हाल अव्हांजे आॾो आहे ऐं ज़ाहिर आहे जेको गुज़िरियल साल असीं ॾिठोसीं, सफ़र कयोसीं, उन खां पोइ प्लान्स बि थिया, मामला बि थिया। हीअ समूरी सूरत हाल खे आॾो रखंदे अव्हांजे PDM पारां अंदाज़ो एस्टिमेट केतिरो लॻायो वियो आहे त केतिरो पाणी अची सघे थो, छा सूरत हाल बणिजी सघे थी ईंदड़ ॾींहंनि में, ऐं उन हवाले सां असांजी तयारी छा आहे, असीं किथे स्टैंड कयूं था? जी बिल्कुलु, तव्हां सही हाईलाइट कयो आहे कि क्लाइमेट चेंज जे करे जेको फोरकास्ट आहे उहा त हिन दफ़े हल्की आहे, पर क्लाइमेट चेंज जे फैक्टर जे करे असांखे तयारी जेकी करणी आहे उहा बद खां बदतरीन सूरत हाल जे लाइ करणी आहे। अल्हम्दुलिल्लाह सिचुएशन कंट्रोल में आहे ऐं जेको फोरकास्ट कयो वियो हो, जेकी मीडियम टर्म फोरकास्ट हूंदी आहे, जेकी PMD जी सीज़नल फोरकास्ट जेकी चइबो आहे, उहा उन मुताबिक़ उन्हनि चयो कि हिन साल मीडियम लेवल जी बोर अची सघे थी दरिया में, ऐं बारिशूं जेके आहिनि उहे सिंध में नॉर्मल खां थोड़ियूं घटि थींदियूं ऐं पंजाब ऐं KPK में नॉर्मल जे क़रीब क़रीब थींदियूं। त उन हिसाब सां जेको असां एस्टिमेट कयो हो त असांजे दरिया में तक़रीबन 3.5 खां 5 लख क्यूसिक ताईं पाणी अची सघे थो गुदूल खां हेठि। त उन जे लिहाज़ सां तयारी कई थी त तक़रीबन 15,000 फैमिलीज़ जो असांजो एस्टिमेट हो कि जेके उन जे करे मुतासिर थी सघनि, ऐं असां उन लिहाज़ सां तयारी कई कि असां उन्हनि जे लाइ रिलीफ कैंप्स आइडेंटिफाई करे वरिता आहिनि ऐं उते जेके रिलीफ कैंप्स में जिन शयुनि जी ज़रूरत पई सघे थी उहे जेके आहिनि मुहैया करण जे लाइ तयारी करे वरिती आहे। इन खां अलावा ॿी जेकी सूरत हाल जेके असां फेस करे सघियासीं हिते ऐं करे सघूं था अञा बि, उहो उन में वधीक बारिशूं जीअं शहरी इलाइक़नि में जीअं लास्ट ईयर बि थियो हो ऐं हिन खां पहिरीं पास में थींदो रहियो आहे, शहरी इलाइक़नि में जीअं अर्बन फ्लडिंग खतरो आहे, वधीक बारिश हुजनि सूरत में, त उनजी जेकी मशीनरी उहो असां पोइ जे मुक़ाबले में असां मशीनरी डबल करे छॾी आहे, जंहिंमें डिवॉटरिंग मशीन्स हूंदियूं आहिनि, हैवी ड्यूटी डिवॉटरिंग मशीन। उहो तव्हांखे ॾिठो हूंदो कि हींअर हिन हालिया जेको अॼुकल्ह मींहुं हले पियो त हुनमें कराची में बि ऐं ॿियनि शहरनि में बि असां हुनखे डिप्लॉय कयल आहे। त तयारी पहिरीं जे मुक़ाबले में बहितर आहे ऐं अलाह सां इहा ई उमेदु आहे
कि हिन साल असां ते करम रहे ऐं ये बारिशूं बाहिस ज़हमत न थियनि ऐं बाहिस हू थियनि रहमत थियनि। इन खां अलावा जीअं लास्ट ईयर असांखे प्रॉब्लम फेस थियो जो असां वटि रिलीफ जा आइटम्स घटि हुआ। असांजी तयारी हुई तक़रीबन 80,000 फैमिलीज़ जी, पर उहे तक़रीबन 12 लाख फैमिलीज़ ते वञी ॻाल्हि पहुती हुई त जेके रिलीफ टेंट्स हूंदा आहिनि या ॿियूं जेके हुन सां गॾु जेकी ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि उहो बि असां उन क्वांटिटी हिन दफ़े तक़रीबन 3 लाख प्लस फैमिलीज़ जे लाइ असांजी तयारी कयल आहे। ठीक सलमान साहब, जीअं मां फरमायो त लास्ट ईयर जेके जिन एरियाज़ में लेकिंग्स नज़र आयूं, जिन एरियाज़ जे करे असांखे सफ़र करिणो पियो उन्हनि ते हींअर कमु कयो वियो आहे, पर हाणे जेका 6 ॾींहंनि खां सिंध जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में बरसाति जारी आहे, उन मां रिपोर्ट्स अचनि पियूं न रुगो कराची पर हैदराबाद में बि खोड़ अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते पंपिंग जा मसइला थिया आहिनि, ड्रेनेज जा मसइला थिया आहिनि। उन हवाले सां कीअं ॾिसो पिया ऐं ख़ासि करे जेके क़दम खणी चुका हो उनखे उनजो को चेक इन बैलेंस बि आहे, उनखे चेक बि कयो पिया त उते वाक़ई कमु थिए बि पियो, उहे शयूं उते पहुची चुकियूं आहिनि? छाकाणि रिपोर्ट्स त इहे ॿुधाइनि पियूं त शिकायतूं तमामु घणियूं आहिनि ऐं हीअ अञा त आगाज़ आहे। ॾिसो, आउं तव्हांखे अर्ज़ु कयां की हाणे ही मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। हाणे हैदराबाद जेके पंपिंग स्टेशन्स आहिनि उहा रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे उते जी लोकल गवर्नमेंट जी ऐं अहिड़ी तरीक़े सां ॿियनि शहरनि में बि। त जेके पंपिंग स्टेशन्स जेके असांखे स्टेटस ॿुधायो वियो हो जॾहिं असां तयारी कई पिए, कॉन्टीजेंसी प्लानिंग कई थी पिए ऐं जेकी मीटिंग्स कयूं थी पिए, त हुन में इहो ॿुधायो वियो कि पंपिंग स्टेशन्स जेके आहिनि उहे सभु जा सभु सही आहिनि ऐं कुझु ड्रेनेज इशूज़ त हूअं तक़रीबन असांजे सभिनी शहरी इलाइक़नि में आहिनि, पर हुन ड्रेनेज इशूज़ खे घटि में घटि करण जे लाइ नालनि जी सफ़ाई ऐं उन ते जेको आहे न कमु कयो वियो। कराची में तव्हां ॾिठो हूंदो पॼे बारिश थी आहे, ठीकु ठाक बारिश थी आहे खरजानी टाउन वारी साइड ते ऐं गुलशन हदीद ऐं जेको असांजो नॉर्थ कराची आहे हिते बारिश तमामु घणी थी। हैदराबाद में तमामु घणी बारिश थी, पर कुझु हैदराबाद जेके हेठोड़ा इलाइक़ा आहिनि उते वरी असांखे आर्टिफिशियल पंपिंग मशीन जे ज़रिए जेको आहे उहो आर्टिफिशियल जेकी डी वॉटरिंग हूंदी आहे उहा करणी पवंदी आहे, त उन जे लाइ मशीनूं मुहैया कयूं आहिनि। बाक़ी पंपिंग स्टेशन जेके आहिनि उहे असांखे का अहिड़ी रिपोर्ट अञा ताईं कोन आई आहे की हू पंपिंग स्टेशन वग़ैरह नथो हले। बाक़ी जेके इलाइक़ा जिन में पंपिंग जो सिस्टम ई कोन्हे, जीअं वाधूआ वारी साइड ते कुझु इलाइक़ा आहिनि, हेॾां हाईवे जी तरफ़ कुझु इलाइक़ा आहिनि ऐं ॿियो लतीफ़ाबाद जी तरफ़ कुझु इलाइक़ा आहिनि जिन में जेको आहे न इहो प्रॉब्लम रिपोर्ट थिए पियो। ठीकु सर, मशहूर साहब दुरुस्त फरमायो त लाॻापियल जेके इदारा आहिनि ज़ाहिर आहे हर इदारे जो पंहिंजो कमु आहे, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, पर जेका सूरत हाल असीं लास्ट टाइम खां सफ़र करे आहियूं ख़ासि करे अमी जंहिं इदारे खे हेड कयो पिया त समूरनि इदारनि जी कोऑर्डिनेशन तमामु घणी इंपॉर्टेंट हुजे थी, छाकाणि त लेक ऑफ कोऑर्डिनेशन जे करे बि खोड़ मसइला असां ॾिठा आहिनि। त हिन वक़्तु इदारनि जी कोऑर्डिनेशन जे हवाले सां ॿुधाइजो त कहिड़नि इदारनि जे हवाले सां छा इदारनि खे हिन वक़्तु के चैलेंजिस त कोन्हनि सूरत हाल खे वठी करे या मुतमैन आहिनि त जेके स्टेप्स वरिता विया आहिनि या जेको कॉन्टिजेंसी प्लान जोड़ियो पियो आहे उन तहत ई समूरा मामला हलनि पिया पंहिंजी सही डायरेक्शन में? ॾिसो, इहे तव्हां बिल्कुलु सही हाईलाइट था कयो इशूज़ ते जेके असांजा क्रॉनिक इशूज़ आहिनि जंहिंमें इदारनि जे विच में कोऑर्डिनेशन वारो जेको मसइलो आहे या जेके ॿिया जेके हिते जा असांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि जेके हमेशह फेस थींदा आहिनि, हिन साल बि फेस थियनि पिया ऐं लास्ट ईयर त तमामु घणा फेस थिया। कोऑर्डिनेशन जो जेसि ताईं तालुक़ु आहे त कोऑर्डिनेशन जो मामिलो तमामु बहितर हद ताईं हिन साल कोऑर्डिनेशन कई वई आहे। ही कोऑर्डिनेशन असां मीटिंग स्टार्ट करे छॾियूं फरवरी ऑनवर्ड्स। हिन साल फरवरी में ई असां कॉन्टीजेंसी प्लानिंग स्टार्ट करे छॾी हुई ऐं उन सिलसिले में तक़रीबन हर ज़िले तक़रीबन न बल्कि तमामु ज़िलनि जे DC सां ऐं उन जे मुतलिक़ा इदारनि जे माण्हुनि सां मीटिंग्स कयूं हुयूं ऐं उन्हनि जे जेके मशीनरी जी सूरत हाल आहे, उन जी पंपिंग स्टेशन जी सूरत हाल आहे, उन्हनि जा जेके ॿिया इरिगेशन डिपार्टमेंट्स जा जेके मसइला आहिनि उन्हनि सभिनि खे मीटिंग्स करे ऐं तमामु इदारनि खे हिदायतूं ॾियूं हुयूं। हाणे उन खां पोइ उन्हनि शयुनि ते कमु करणु उन्हनि इदारनि जो कमु हूंदो आहे। असां उन्हनि जे बैकअप जे लाइ हूंदा आहियूं कि जिते को प्रॉब्लम फेस थिए थो, जिते हू कोन पिया पंहिंजो टारगेट खे मीट करे सघनि त पोइ असां बैकअप जे लाइ PDMA जी जेके रिसोर्सिस आहिनि असां उहे डिप्लॉय कंदा आहियूं। त हिन वक़्तु बि जेका आहिनि PDMA जा रिसोर्सिस उन्हनि खे बैकअप करण जे लाइ तयारु आहिनि ऐं बल्कि ॾिना बि विया आहिनि ऐं उन्हनि ज़िलनि में पहुचायूं वेयूं आहिनि मशीनूं कि जिते जिते पंपिंग वग़ैरह जी नॉर्मल तरीक़े सां जिते पंपिंग कोन पई थी सघे। ठीकु, त लास्ट ईयर वारो जेको बहाली वारो कमु हो ख़ासि करे उहे एरियाज़ जिते उहो बहाली वारो कमु अञा उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में मुकमल न थियो आहे, उन हवाले सां कहिड़ा उपाउ वठो पिया या वरिता विया आहिनि हिन वक़्त ताईं? मेन जेके इरिगेशन जा जेके इशूज़ हुआ, जेके इरिगेशन जे इंफ्रास्ट्रक्चर खे जेको डैमेज थियो या रोड इंफ्रास्ट्रक्चर खे जेको डैमेज थियो उन्हनि ते त अलॻि अलॻि प्रोजेक्ट्स कमु कनि पिया। इरिगेशन डिपार्टमेंट वर्ल्ड बैंक जी मदद सां जेके बि लास्ट ईयर जेके ब्रीचिस थिया हुआ इरिगेशन नेटवर्क में उहे सभु जा सभु फिल करे छॾिया अथनि, असांखे रिपोर्ट ॾेई चुका आहिनि कि सभु जा सभु ब्रीचिस फिल थी विया आहिनि। रोड नेटवर्क जे जेके मेन आर्टरीज़ हुयूं उन्हनि जी बहाली जो कमु थी चुको आहे, पर जेके अञा उनखे फर्दर जेके
अंदरूने जेके अंदरूने मतिलबु विलेजिस तां जेके रोड्स वञनि था या छा उन्हनि जी कनेक्टिविटी जो अञा ताईं इशू आहे ऐं उहो गॾो गॾु हले पियो। इन खां अलावा जेको माण्हुनि जे घरनि जेके डैमेज थिया हुआ त घरनि जे लाइ बि सिंध पीपल्स हाउसिंग फाउंडेशन हिकिड़ी फ्लड इफेक्ट अलॻि हिकिड़ो इदारो ठहियो आहे जेको उन्हनि जे करे पियो। तक़रीबन 75,000 फैमिलीज़ खे हिन वक़्तु ताईं जेको आहे उहो पहिरीं किस्त पइजी चुकी आहे जंहिं तहत हू पाण घर ठाहिनि पिया ऐं तक़रीबन ही 25,000 फैमिलीज़ खे सेकेंड इंस्टॉलमेंट वञी चुकी आहे। त उहो हिकु लॉन्ग टर्म प्रोसेस आहे जेको हलंदो रहंदो ऐं उन ते मुतलिक़ इदारा पंहिंजो कमु कनि पिया। ठीकु सलमा शाह साहब, जी वॾी महिरबानी। मां मौक़े ॾिनो पंहिंजो ऐं लाइन ते रहजो, असांजा ॿिया बि पैनलिस्ट हिते मौजूदु आहिनि। नसीर शाह साहब ॿुधो मां मौक़े, नसीर मेमन साहब मौक़े खां ॿुधो सलमान शाह साहब जो कीअं ॾिसो पिया सूरत हाल, ॼाणाए पियो वञे त हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे तयारी असांजी बहितरु आहे हिन वक़्तु। हाणे ॾिसो शाह साहब जी ॻाल्हि अञा ताईं ठीकु आहे त PDMA जो रोल कोऑर्डिनेशन आहे, एग्जीक्यूशन ज़ाहिर आहे उहे इदारा कंदा जेके डायरेक्टली उन सिचुएशन खे डील कंदा आहे। इरिगेशन डिपार्टमेंट हुजे या जेके हाणे त इलेक्टेड गवर्नमेंट्स बि मौजूदु आहिनि त उन्हनि खे म्यूनिसिपल कमिटीज़ खे या म्यूनिसिपल जो या जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि खे लोकल लेवल ते हाणे रेस्पॉन्ड करिणो पवंदो सिचुएशन खे। मां रुगो हिकिड़ी शइ शाह साहब खां सम्झणु घुरंदुसि। शाह साहब मूं तव्हांजो मॉनसून कॉन्टीजेंसी प्लान काफ़ी डिटेल में ॾिठो ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे जेका फोरकास्ट मिली आहे तव्हां उन जे बेसिस ते केस लोड एस्टिमेट कयो आहे। लो फ्लड ते लॻभॻि 94-95 हज़ार ऐं हाई फ्लड जे सिनेरियो में परहैप्स 4 लाख जो केस लोड आहे। तो हिकिड़ो त मां इहो सम्झणु चाहींदुसि त छा तव्हां कंहिं वधीक ग्रेव सिचुएशन लाइ तयारी एतिरी रखी आहे या केस लोड जी का फर्दर एडिशनल ज़रूरत पए तॾहिं बि तव्हां रेडी हूंदा? हिकिड़ो क्वेश्चन। ॿियो मां सुवाल इहो, बल्कि मुंहिंजी सजेशन हूंदी त प्रोविंशियल लेवल ते मॉनसून कंटीजेंसी प्लान त सुठी ॻाल्हि आहे पर एतिरी असां वटि क्लाइमेटिक ऐं जियोग्राफिक वेरिएशन आहे जो मुनासिबु थिए त कंहिं स्टेट ते डिस्ट्रिक्ट लेवल न सही त ज़ोनल लेवल जी बि मॉनसून कंटीजेंसी प्लान सोचणु घुरिजनि छो त वेरिएशन घणी आहे। इहा मुंहिंजी सजेशन ई पहिरियों मुंहिंजो क्वेश्चन। महिरबानी। हा दादा महिरबानी। तव्हांजे पहिरीं क्वेश्चन सेकेंड क्वेश्चन जो पहिरीं जवाबु ॾींदुसि कि जेको मॉनसून कॉन्टीजेंसी प्लान जेको प्रोविंशियल लेवल ते ठहंदो आहे इहो असां बॉटम अप अप्रोच सां ठाहींदा आहियूं जंहिंमें असां जेके इहे तमामु ज़िला पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी वनरेबिलिटीज़ खे हाईलाइट करे ऐं जेको पास्ट जेके डिज़ास्टर सां गुज़री चुका आहिनि उन बेसिस ते उहो असां सॼो कंपाइल कंदा आहियूं ऐं पोइ वरी खणी ईंदा आहियूं मथे लेवल ते। तव्हांजी ॻाल्हि सही आहे कि असां वटि सिंध जो जेको जोग्राफी आहे उहो अहिड़े हिसाब सां आहे जो कुझु हिसो एरिड ज़ोन में अचे थो, कुझु एग्रीकल्चरल ज़ोन में अचे थो, कुझु रिवराइन बेल्ट आहे, कुझु रेगिस्तान आहे। त उन करे हर ज़ोन जो पंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे छा चइबो आहे जेको पेक्युलरिटीज़ हूंदियूं आहिनि उन हिसाब सां ई उन डिज़ास्टर खे फेस कंदा आहिनि। त ओवरऑल जेको मॉनसून कॉन्टीजेंसी प्लान अगरि तव्हां गौर सां ॾिसंदा त उन में तक़रीबन जेको आहे उहो हर एरिया खे कवर कयो वियो आहे। हर शइ जी के अगरि रिवराइन फ्लड थो अचे त उन सूरत में छा थींदो, अर्बन फ्लडिंग थी अचे त छा थींदो, अगरि असां फ्लैश फ्लड्स अचनि त छा थींदो, ऐं अगरि कोस्टल फ्लड्स अचनि त उनजे लाइ छा थींदो। त इन करे इनखे कवर कयो आहे। पर तव्हांजी सजेशन असां मद्देनज़र रखंदासीं। सुठी सजेशन आहे कि आईंदा असां हिकिड़ो पर्टिकुलर ज़ोन खे बि मद्देनज़र रखंदे असां उनखे एड्रेस कयूं। अदरवाइज़ ही डिस्ट्रिक्ट लेवल ताईं हर डिस्ट्रिक्ट जो जेको आहे उहो कवर्ड आहे। हाणे तव्हांजो जेको पहिरियों सुवाल हो उन जो तव्हांखे जवाबु ॾियां कि जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो मैडम जे सुवाल जे जवाब में कि असांजी कॉन्टीजेंसी प्लान जे हिसाब सां तक़रीबन 90,000 प्लस इंडिविजुअल ऐं 15,000 फैमिलीज़ ठहंदियूं जंहिंजे लाइ असांखे असांजो एस्टिमेट आहे कि हिन साल रिवराइन फ्लड जे करे उहे इफेक्ट थी सघनि। पर असांजी तयारी जेकी आहे उहा 300,000 प्लस फैमिलीज़ जे लाइ आहे। त इहो कोन्हे कि असां रुगो उन्हनि खे मद्देनज़र रखियो आहे कि जंहिंजी प्रोबेबिलिटी आहे। पर असां जीअं तव्हांखे ॿुधायां पास्ट में असांजो जेको एस्टिमेट हूंदो हो असां रिवराइन फ्लड वधीक फेस कंदा आहियूं। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी पास्ट में असां रिवराइन फ्लड वधीक फेस कया आहिनि त असांजो 60,000 जो कोस्ट लोड हूंदो हो कि असां 60,000 फैमिलीज़ जे लाइ हर साल तयारी कंदा हुआसीं। पर 2020 जे फ्लड में जॾहिं असां ऑब्ज़र्व कयोसीं त जॾहिं ही असांजो साउथ ईस्टर्न पोर्शन जंहिंमें ठठो सिजावर बदीन ऐं थपाकर उमरकोट सांगड़ इहे एरिया जॾहिं इफेक्ट थिया त पोइ असां इहो लेसन लर्न कयो कि असांखे हिनखे वधाए करे 90,000 फैमिलीज़ ताईं करणु घुरिजे। त लास्ट ईयर जेकी असांजी तयारी हुई उहा 85,000 प्लस फैमिलीज़ जे लाइ हुई ऐं पर अनफॉर्चुनेटली असां जेको फेस कयोसीं उन क्वांटम तमामु वधीक हो। त हिन साल इन्हनि सभिनी सेक्टर्स खे रखंदे असां 300,000 फैमिलीज़ जे लाइ असां तयारी कई आहे। ऐं इन में कुझु लिमिटेशन्स हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त फिजिकल स्पेस जी लिमिटेशन हूंदी आहे। ॿियो तव्हां एतिरी वधीक तयारी मतिलबु जीअं हाणे लास्ट ईयर असां 12 लाख फैमिलीज़ जे लाइ कयोसीं त 12 लाख जी असां हर साल नथा तयारी करे सघूं। न गवर्नमेंट वटि एतिरो पैसो हूंदो आहे, न ई इहो फीज़ेबल आहे कि तव्हां 12 लाख फैमिलीज़ जे लाइ टेंट्स ऐं ॿियूं सॼियूं
NFIs वठी रखी छॾा, उन्हनि जी हिकिड़ी शेल्फ लाइफ हूंदी आहे ऐं उहे पे ख़राबु थी वेंदा, त उनजे लाइ असां ईअं कंदा आहियूं जो कुझु असां स्टॉक करे वठंदा आहियूं ऐं कुझु असां जेके कंपनीज जेके इहे मैन्युफैक्चरर्स आहिनि उन्हनि खे असां इनलाइन कयल हूंदो आहे कि इन केस अगरि असांखे इन खां वधीक ज़रूरत पए थी त जीअं हू पंहिंजी प्रोडक्शन लाइन खे वधाए करे असांखे जल्द खां जल्द असां जेके रिलीफ आइटम्स रिक्वायर्ड आहिनि उहो प्रोवाइड करे सघनि। ठीकु, मदद शाह साहब अव्हां कोई पॉइंट एड करणु चाहींदो हिन में? मैडम मां इहो ई चवंदुसि वरी बि त इरिगेशन डिपार्टमेंट वारा ख़ासि करे मिनिस्टर साहब या सेक्रेटरी टीवीअ ते अची या प्रेस कॉन्फ्रेंस करे या माण्हुनि सां मिली उन्हनि खे आथतूं ॾियनि, उन्हनि खे ॿुधाइनि त असां जेको कुझु बंधनि ते कयो आहे, जीअं ख़ालिद साहब पंहिंजूं एप्लीकेशन ॿुधायूं त उनखे पक न आहे त बंदि ठीकु हूंदा। मां बि परेशान आहियां त बंधनि जी हालति हिन मींहं जे करे ख़राबु थी चुकी हूंदी ऐं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन एतिरो ख़राबु आहे जो थी सघे थो माण्हू राति जो पेट्रोलिंग न कनि, उनजो बंदोबस्तु कयो वञे। असुलु ॻाल्हि आहे पेट्रोलिंग ऐं माण्हुनि खे मोटिवेट करणु त जीअं पाणी खे संभाल, ख़ुदा न करे जेकॾहिं छाकाणि जो हिन खां अॻु में बि घणो अॻे 2.5-3 लखनि ते ब्रिज पइजी चुको आहे गुडो ब्रिज, त हिन में अॻिते जेकॾहिं ब्रिज पइजी थी वञे त असांखे 10-12 ॾींहंनि जो कंटिन्यूअस 4 खां 5 लखनि जो डिस्चार्ज ईंदो, जेको हाणे अधु मुल्क सिंध जो ॿोड़े छॾींदो। त मुंहिंजो वरी इहो ई आहे त हू बंधनि जो ख़्यालु कनि, पाणी एतिरो कोन्हे को पर उन जी निगहदाश्त चङी तरह कनि, राति ॾींहुं हलनि, मशीनरी उते रखनि ऐं माण्हुनि सां मिलनि, माण्हुनि खे मोटिवेट कनि त हू अचनि बंधनि ते, ॾिसनि बंधनि ते रौनक हुजे, जीअं जोर चकार या जेके हालात ख़राबु आहिनि उन ते कंट्रोल थिए ऐं रौनक बंधनि जे पासनि में हुजे त जीअं अमन थिए। हीउ पाणी मां जे ख़्याल में त 15 अगस्त ताईं कोटरी बैराज ऐं सखर बैराज ते विच ते हूंदो, उन करे हीअ हुकूमत कान हूंदी, तंहिं करे वॾो भार ऑफिसरनि ते ई पवंदो, सेक्रेटरी ते पवंदो, उनखे हिमत करे हिन वक़्तु पंहिंजा जेकॾहिं ख़र्च लाइ जेको बजेट या जेको फंड्स वठणा आहिनि उहे वठी ऐं उहे माण्हू लॻाए ऐं पाण चेक करे त वाकई जेको आहे सो सरज़मीन ते माण्हू कमु कनि पिया, रहन घरा सभु सुहिणे नमूने सां बंदि थी विया आहिनि। स्पेशली जेके डिप्रेशन्स आहिनि उते कैंपूं लॻल, माण्हुनि जूं गैंग्स हुजनि, छाकाणि हीउ पाणी थोरो न आहे, हूअं घटि आहे पर जेको मींहं बंधनि खे आलो ऐं गीलो करे छॾियो आहे उनजो मूंखे ख़्यालु आहे त उनजी थोरी सार संभाल वधीक करणु खपंदी आहे ऐं करणु खपे। बाक़ी मूंखे नज़र नथो अचे त वरी को अॻिते को अहिड़ो ॿोॾ जी वरी का थींदी। ठीकु शाह साहब, अव्हां दुरुस्त पिया फरमायो, फोरकास्ट पंहिंजी जाइ ते, समूरी सूरत पंहिंजी जाइ ते, पर मॉनसून खे वठी करे एंज़ाइटी तमामु घणी आहे, ख़दशा आहे, ॻणतियूं बि आहिनि, हुनजो हल बि अव्हां ॿुधायो पिया। ख़ालिद साहब अव्हां छा चवंदो आख़िर में? ख़ालिद साहब मूंखे ॿुधो पिया? मां ख़ालिद हैदर साहब मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? मूंखे ॿुधो पिया? मां जी मैडम हाणे अचे थो। जी ख़ालिद साहब क्वेश्चन रिपीट कयो मैडम। मूं चयो पियो त जीअं फरमायो नसीर साहब ऐं मज़हर अली शाह साहब, असां सां गॾु सलमान शाह साहब बि मौजूदु ई आहिनि, ऐं ॻाल्हि इहा ई थिए पई त फोरकास्ट पंहिंजी जाइ ते, पर ज़ाहिर आहे मॉनसून खे वठी करे एंज़ाइटी तमामु घणी आहे ऐं हुनजो वॾे में वॾो रीज़न इहो आहे त असीं तमामु घणो सफ़र ऑलरेडी करे चुका आहियूं। त इन जे करे सूरत हाल में वधीक छा असांखे तयारी करणी आहे, इदारा ॿुधाइनि पिया त हू अलर्ट आहिनि सूरत हाल खे वठी करे ऐं पंहिंजी तयारी बि हू कनि पिया। फर्दर मां एक्सपर्ट आहियो, छा एड कंदो आख़िर में? मैडम मां ये फिल्ड जी ॻाल्हि थी वई, रिवर इंडस्ट्री ॻाल्हि थी वई, शाह साहब जो मौक़िफ़ मां ॿुधो, छा एड कंदो? जी मां सभिनी सां एग्री आहियां, पर मां हींअर हिल टॉरेंट्स जी ॻाल्हि कंदुसि, राइट पॉकेट जी। मुंहिंजो आवाज़ अचे थो मैडम? बिल्कुलु अचे पियो। जी ख़ालिद साहब। हेलो जी जी ख़ालिद साहब ॿुधूं पिया मां। हेलो ख़ालिद साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो, कंटिन्यू कजो प्लीज़। जी आवाज़ अचे थो? जी जी अचे पियो। मां ॻाल्हि कंदुसि हिल टॉरेंट्स जी, राइट पॉकेट जी, ऐं ॻाल्हि कंदुसि पहिरीं मंछर जी।
मंछर के मां तव्हांजे हिन प्लेटफॉर्म ते सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदुसि, पंहिंजे वॾनि खे अर्ज़ु कंदुसि त मंछर हिकिड़ी ढंढ आहे, मंछर को डैम कोन्हे। ख़ुदा जे वास्ते तव्हां मंछर खे डैम या मंछर खे डैम सम्झी पाणी जी ख़ालिद साहब। जी 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 ख़ालिद साहब, हींअर अचे पियो अव्हांजो आवाज़। हेलो, हा, मूं चयो त मंछर खे 2010 में डैम सम्झियो वियो, 2022 में डैम सम्झियो वियो। हुनजो डायनामिक जेको लेटर वॾो प्रेशर आहे, असां टेक्निकल लैंग्वेज थोरी तमामु ख़तरनाक प्रेशर आहे, टू वर्ड जेको मिटी जो बंदि ठहियल आहे। तो इन ॻाल्हि जे करे तव्हां 112 खां वधीक इन जा स्टैंडिंग रूल्स आहिनि, मंछर खे ऑपरेट करण जा स्टैंडिंग रूल्स आहिनि। जॾहिं ठाही वई त तव्हां 112 खां मथे पाणी नथा रखी सघो। तव्हांखे हीअ रिवर जेका इजाज़त ॾिए थी, तव्हां 112 खां वधीक जो पाणी जे कढंदा वञो, महिरबानी करे मंछर खे ख़ाली रखो। हा, पोइ ॾिसो था त पोइ तव्हां भली इहो रिस्क खणो। नंबर 1। नंबर 2, साईं लाइन थियनि पंहिंजा PDM साहिब जेके साईं शाह साहिब, मां उन्हनि खां इहो अर्ज़ु कंदुसि त लास्ट ईयर बि असां बि पुछियो पियो त बाबा हीउ जेको पाणी जो कढण जो तरीक़ो तव्हांजो छा आहे? छा तव्हां वटि कहिड़ा डिजिटाइज़ मैप आहिनि? छा सैटेलाइट जा मैप्स आहिनि जंहिंमें तव्हांजो इरिगेशन इंफ्रास्ट्रक्चर या टोटल कंप्रीहेंसिव हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर हुजे जेको तव्हांजो हिकिड़ो मॉडल हुजे त जिते को ब्रिज पए या जिते प्लेन एरिया में, माना पके जी ॻाल्हि थो कयां, जिते बि हिकिड़ो ब्रिज पए त कीअं पाणी खे जल्दी कढिजे? छा उहे साईं वारनि या असां इरिगेशन डिपार्टमेंट ठाहिया आहिनि? लास्ट ईयर असां बीही रहियासीं त बाबा वॉल्यूम घणो आहे, बाबा पाणी कीअं कढंदा? सही पाणी निकिरी वेंदो, ख़ुदा करे पाणी सुकी वियो, कुझु निकिरी वियो। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त तव्हांखे हींअर असां मां सेक्रेटरी इरिगेशन खे मुखातिबु आहियां त जेके डिप्रेस्ड एरिया आहिनि, ख़ासि तौर उन्हनि ते गेजिस लॻायो, बोर्ड्स इंगेज करे छॾियो। अलाह पनाह ॾे का अहिड़ी यानी का नुक़सानु थिए थो त उहो पाणी कढण लाइ तव्हां वटि उहे सॼा हिकिड़ा यानी नक्शा हुजनि, नथनि मां तो प्रोवाइड कया। छो जो मां स्मॉल ते कमु कयो आहे, मां 2010 में लीडिंग आहियां, पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, पर मूं वटि आई हैव द डॉक्यूमेंटेशन। उहो सेक्रेटरी साहिब खे तव्हां महिरबानी 2022 में ऑफर कई सिंध गवर्नमेंट खे त बाबा मां मूंखे असांखे मोकिलियो, रिटायर माण्हुनि खे असां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॿुधायूं। जीअं साईं मज़र छा चए थो, असांखे तो मौक़ो ॾियो, असां तव्हांजे वॉलंटियरली कमु करण लाइ तयारु आहियूं। मां हिकिड़ो आख़िरी जुमिलो चवां थो सेक्रेटरी इरिगेशन खे इहा त मां हिकिड़े इंजीनियर जो नालो थो वठां। मूं चयो बाबा तव्हां मूंखे सेवण जे बरसाति जो जेको आहे सो आरएल जो रिवर जो ऐं त जीअं मां सम्झा त मंछर जो आरएल छा आहे ऐं रिवर जी आरएल छा आहे। तव्हां यकीन कयो त वीचारे इंजीनियर खे इहा ख़बर न आई त व्हाट इज़ डिफरेंस बिटवीन गेज एंड आरएल। उहो वीचारो घड़ी घड़ी मूंखे गेज पियो ॾे। मूं चयो बाबा मूंखे गेज न खपे, मूंखे आरएल खपे। हाणे जॾहिं असांजी इहो हक़ु आहे, तव्हांखे ट्रेनिंग करणु घुरिजे, तव्हांखे पंहिंजे इंजीनियर खे सम्झाइणु घुरिजे त बंदनि ते ड्यूटी कीअं ॾिबी आहे, रिहर्सल कीअं कबी आहे, ड्राइव में पेट्रोलिंग कीअं कबी आहे, बेलदारनि खे दारोगनि कीअं सम्झाइबो आहे त कीअं फिनोमिनास आहिनि जेके हिन जा नुक़साननि जा, उनखे कीअं सरज़मीन ते कंट्रोल कजे। सो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इहे पोइ छा चवंदा साईं इहे सभु नेचुरल कैलेमिटीज़ आहिनि, साईं इहो कुदरती सभु आफ़तूं अची वियूं। ही कुदरत मां लास्ट ईयर बि चयो, मूं चयो मां सही थो चवां डिज़ास्टर हो, पर जेकॾहिं 100% तयारी हुजे हा त 40% नुक़सानु घटि थिया, 50% नुक़सानु घटि थिया, जंहिंसां तयारी असांखे हुजे। असांजी तयारी कोन हुई, इन करे 100% नुक़सानु थियो। सो मुंहिंजो अर्ज़ु आहे सिंध वीचारी हाणे जेका माण्हू हाणे तमामु तबाह थी विया आहिनि, इन करे असां इरिगेशन डिपार्टमेंट खे ॿियनि जे असिस्टेंट डिपार्टमेंट खे बिल्कुलु सख़्ती सां पेश अचणु घुरिजे, का रिआयत न हुअणु घुरिजे। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त मुंहिंजो शायदि ॻाल्हाइण में सख़्ती हुजे, पर इहो मां चवां थो प्रैक्टिकली चाहियां थो त सरज़मीन ते जेको तव्हां कुझु ज़ाहिर करणो सरज़मीन ते कयो। ऐं मां CM साहिब खे लास्ट में रिक्वेस्ट कंदुसि ऐं पंहिंजे इरिगेशन मिनिस्टर खे अर्ज़ु कंदुसि, सेक्रेटरी साहिब खे कंदुसि त तव्हां रिवर जा बंदि घुमो, ड्राइनेस में इन नंढड़ी फ्लैट ते तव्हां यानी FP बंदि घुमो। FP बंदि ॾाढो कमज़ोर अथव, FP बंदि में ताक़त का कान्हे। बिल्कुलु दुरुस्त फरमायो पिया। वहाँ प्रोग्राम जो वक़्तु पूरो पियो थिए, वहाँ जी वरी महिरबानी। वहाँ इंतहाई अहम गुफ्तगू नाज़रीन जो के प्रोग्राम में थी आहे, इंतहाई अहम पॉइंट्स ख़ालिद साहब शेयर कया, नसीर मेमून साहब खे वहाँ ॿुधो, मज़हर अली शाह साहब खे ऐं DGPDM सलमान शाह साहब असां सां गॾु कुझु देरि लाइ मौजूदु हुआ। अमी गुफ्तगू ॿुधी ऐं असांखे ज़रूरु पंहिंजे फीडबैक आगाह कजो। सभिनी महिमाननि जी खे असीं महिरबानी चवंदासीं। नाज़रीन अॼु के प्रोग्राम में जेका गुफ्तगू थी, असीं फोकस कयोसीं त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, फोरकास्ट
जेके काथा लॻाया पिया आहिनि उहो पंहिंजी जाइ ते, पर असांजी तयारी केतिरी आहे ऐं असांखे तयारी कहिड़े डायरेक्शन में करणु घुरिजे, कीअं करणु घुरिजे, उन ते तफ़सीली गुफ़्तगू थी आहे। उमेदु आहे त ज़रूरु जेके अहम ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि मां ज़रूरु कुझु सिखियो हूंदो ऐं पुराणे ताईं असांजी कोशिशि इहे ॻाल्हियूं पहुचनि। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।